भिरिया रोड मां रिपोर्ट जब्बार बलोची। भिरिया रोड शान अली मुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु जे उन्वान सां हिकु शानदार ख़ूबसूरत प्रोग्राम जामे मस्जिद हसनैन करीमन में आलिम दीन नेमतुल्लाह फारूकी जी मेज़बानी में मुनक़द कयो वियो ऐं उन मौक़े ते ख़त्मुल क़ुरान पूरो कयो वियो, जंहिंमें प्रोग्राम में भिरिया रोड समेत आस-पास जे इलाक़नि जे माण्हुनि वॾी तादाद में शिरकत कई। प्रोग्राम में आयल उलमाए करामनि जी आलिम दीन नेमतुल्लाह फारूकी बयान कंदे चयो त रमज़ान शरीफ़ जे महीनो असां लाइ महिमान ऐं भलारो महीनो आहे। असां मुसलमाननि खे घुर्जे त इन रमज़ान शरीफ़ में मुकमल रोज़ा ऐं परहेज़गारी कयूं ऐं तरावी निमाज़ूं पढ़ूं, क़ुरान पाक जी तिलावत कसरत सां कयूं ऐं एतिकाफ़ में वेहूं, छो जो जंहिं एतिकाफ़ जा 10 ॾींहं गुज़रिया सम्झ 2 हज 2 उम्रो ऐं 2 उम्रे जो सवाब हासिल कयो ऐं अली जो शान आला आहे ऐं उन जो को मिसल न आहे ऐं असां तव्हांखे इन्हनि दीनी रूहानी प्रोग्रामनि में अचण ऐं ॿुधण घुर्जे त जीअं क़ल्बी सुकून मिले। प्रोग्राम जे आख़िर में ख़ूबसूरत आवाज़नि सां ज़िक्र इलाही ऐं नातूं पढ़ियूं वयूं।